मुराद हाण तव्हां लाइ हिते ख़तरो वधी वियो आहे। तूं ऐं दिलशेर हींअर जो हींअर मुंहिंजे सेवण वारे बंगले तरफ़ निकिरी वञो। बाबा साईं, उहो बंगलो असांखे ॾिठल न आहे। मां हींअर पंहिंजो माण्हू मोकिलियां थो। तव्हां सिर्फ़ु शहर खां निकिरी कॉलेज रोड वटि अचो। तव्हां हिन खां अॻिते अची मोरी क्रॉस करे सेवण वारे रोड ते बीहो। मुंहिंजो माण्हू तव्हांखे सेवण छॾे ईंदो। हिते छो न बाबा साईं? बाबा चयमि न, हींअर ख़तरो वधी वियो आहे। हिकु तरफ़ खां सावल खान जा माण्हू आहिनि ऐं ॿिए तरफ़ खां अकबर खान जा माण्हू आहिनि। उहे सभु जा सभु तव्हांखे कुतनि वांगुरु ॻोल्हींदा वतन। बाबा साईं, सेवण घणा ॾींहं रहणो पवंदो? मुराद जीअं ई तव्हां ख़तरो टरंदो न, मां तव्हांखे वापसि घुराए वठंदुसि। तव्हां बसि जल्दी करियो सेवण वारे रोड ते पहुचो। मुंहिंजो माण्हू तव्हां वटि पहुचण वारो हूंदो। ठीकु आहे बाबा साईं, ठीकु आहे। छा असां सेवण हलंदासीं? अरे हिते ख़तरो वधी वियो आहे। तो ॾिठो कोन त ही सावल जा माण्हू असांखे ॻोल्हींदा था वठनि। अरे यार, पर बाबा त चयो। अरे हण पिणे रूंडे खे बंदूक, इहो असांखे सावल ई अकबर खान खां बचाईंदो। जीअं रेस दिलावर खान चए थो न, ईअं असां ॿिन्हिनि खे करिणो पवंदो। हल मूंसां हल, मां तोखे पहिरियों ई चुम मूंखे माराईंदे, नेठि माराई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।